सहाबा किराम में भी कई सहाबा किराम चवंदा हुआ त असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अख भरे ॾिसी न सघंदा हुआसीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एॾो हुस्न ऐं जमाल हुयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको पघर मुबारक आहे उहो इंतिहाई ख़ुशबूदार हूंदो हो। लॻंदो कोन हो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेज़ हलनि था, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केर बि आम माण्हू पैदल हलंदे पुॼी न सघंदो हो। जेको बि ॾिसंदो, हता के काफ़िर बि बे इख़्तियार चई छॾींदा त वल्लाहि हादा रसूलुल्लाह, त अल्लाह जो कसम आहे इहो रसूल जो चहिरो आहे। अल्लाह जे अॻियों सवाल शेख जमशेद तव्हां खां आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुलियो मुबारक कीअं हो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुलियो मुबारक बयानु करणु इहो हिकिड़ो ॾाढो मुश्किल मरहलो आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन काइनात में अफ़ज़ल तरीन मख़लूक़ हुया ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको हुस्न ॾिनो वियो हो उहो बि अज़ीम तरीन हुस्न हुयो। अल्लाह तबारक व तआला जी तख़लीक़ उहा केतिरी अज़ीम आहे, इन इंसान पंहिंजी नज़र खां ॾिसे थो त जेका अफ़ज़ल तरीन मख़लूक़ हूंदी तमामु तर मख़लूक़ात खां, उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत आहे। तव्हांजे हुस्न जो छा कमाल ऐं छा हुस्न हूंदो। सहाबा किराम में भी कई सहाबा किराम चवंदा हुआ त असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अख भरे ॾिसी न सघंदा हुआसीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एॾो हुस्न ऐं जमाल हुयो। सैयदना जाबिर बिन समुरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था त हिकु चकर राति जो वक़्तु हुयो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाढ़े जिबे में हुया ऐं चांड्रो की राति हुई, त मां कॾहिं चंड खे ॾिसां पियो ऐं कॾहिं मां प्यारे पैगम्बर जे चहिरे मुबारक ॾे ॾिसां पियो। त मां कई दफ़ा चंड खे बि ॾिठो, कई दफ़ा प्यारे पैगम्बर जे चहिरे मुबारक ॾे ॾिठो। पोइ मूंखे ईअं लॻो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड खां वधीक ख़ूबसूरत आहिनि। हिकिड़े ॿिए साहबी चवनि था त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक एॾो ख़ूबसूरत हूंदो हो जीअं सुबुह जो सिज ताज़ो ताज़ो निकिरंदो आहे, अशम्स तालिया जेको तुलू थींदो आहे, आफ़्ताब सिज, इन खे इंसानु ॾिसे त केॾो सुहिणो आहे। त इन खां वधीक प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चहिरो मुबारक ख़ूबसूरत हो। हाणे इन पहिराए में सहाबा किराम में कुझु ई सहाबी आहिनि जंहिंमें सैयदना अली, सैयदना अब्दुल्ला बिन मसऊद ऐं अवां जी ज़ौजा मोहतरमा में सैयदा आयशा उम्मुल मुमिनीन सिद्दीक़ा बिनत सिद्दीक़, इन्हनि कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि प्यारे पैगम्बर जे बारे में। सैयदना अनस बिन मालिक बि ॿुधायो आहे। सैयदना अली चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके अखियूं हुयूं उहो इंतिहाई वॾियूं ऐं कारियूं, ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफ़ेदी जेका अख जी सफ़ेदी आहे इन में ॻाढ़ियूं रगूं नज़र ईंदियूं हुयूं। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके पिंबड़ियूं हुयूं, जेके पिंबर आहिनि, इहे वॾा हूंदा हुआ। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में सैयदना अली वारनि जे बारे में चवंदा आहिनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार न तमामु घुंडी गोल ऐं न के तमामु सिधा, बल्कि ॿई क़िस्म जा वार हूंदा। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार जेके आहिनि कननि जी लोन, कननि जी जेके पापड़ियूं हूंदियूं आहिनि, एसी ताईं बि लही ईंदा हुया। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाढ़ी जे मुताबिक़ बि रिवायतूं अचनि थियूं त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी इंतिहाई घाटी ऐं कारी हूंदी हुई। हता के जेॾी महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात थी त मथे में ऐं वारनि में 20 खां घटि यानी एतिरा वार हुया जेके सफ़ेद हुया, बाक़ी मुकमल तौर ते ॾाढ़ी कारी हूंदी हुई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक जे बारे में ईंदो आहे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीनो मुबारक पेट खां ॿाहिरि निकितल हूंदो हो, यानी पेट अंदरि हूंदो हो ऐं सीनो मुबारक इंतिहाई कुशादो ऐं ॿाहिरि निकितल हूंदो हो। ईअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि जे मुताबिक़ बि, कुल्हनि जे बारे में बि रिवायत ईंदी आहे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेका कुल्हा मुबारक हुया इंतिहाई कुशादा ऐं ख़ूबसूरत, उन्हनि जे विच में मोहर नबूअत हुई, जेका रिसालत जी ऐं नबूअत जी तस्दीक़ जे तौर ते अल्लाह तबारक व तआला नंढे हूंदे खां अल्लाह रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हे मुबारक जे दरमियान हूंदी, जंहिंजे बारे में एतिरी रिवायत ईंदी आहे त कबूतर जो जेको आनो हूंदो आहे उन क़िस्म जी उहा मोहर हुई, जंहिंजे आसे पासे तिर हुया ऐं उन्हनि जे मथां कुझु वार हूंदा हुआ। ऐं इहा जेका मोहर हूंदी हुई इहा जिस्म मां थोरी उभरियल हुई, मथे निकितल हुई, जेका बाक़ाइदे वाज़े थींदो हो त इहा नबूअत जी मोहर आहे जेका रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक में हूंदी। ईअं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म जे मुताबिक़ हूंदो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको पघर मुबारक आहे उहो इंतिहाई ख़ुशबूदार हूंदो
ऐं उन्हनि जे बारे में चवंदा त जॾहिं वहंदो हो तीअं लॻंदो हो ॼण मोती किरनि पिया, ख़ूबसूरत मोती, चमकदार मोती किरनि पिया। साहबा किराम इन पघर खां तबरुक हासिल कंदा, शीशनि में बंदि कंदा त इन खे असां ख़ुशबू जे तौर ते इस्तेमालु कंदासीं। इहो हिकिड़ो मौजो आहे जेको अलाह तबारक व ताला प्यारे पैगम्बर खे अता कयो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने जे मुताबिक़ ईंदो आहे रिवायत में त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने ते वार कोन हुया, पर हिकिड़ी सन्हड़ी लकीर वारनि जी ईंदी जेका नाफ़ ताईं अची ख़तमु थी वेंदी। बाक़ी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सॼे जिस्म ते वार कोन हुया, कुझु ॿाहनि ते वार हूंदा हुया। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हलण जे मुताबिक़ साहबा किराम बयानु कनि था त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हलंदा हुया त ईअं लॻंदो हो त केरु मज़बूत माण्हू जेको आहे उहो हेठि लही रहियो हुजे। यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़दम रखण जो अंदाज़ एॾो मुअतमद ऐं मज़बूती सां रखंदा ज़मीन ते क़दम, त ईअं लॻंदो हो त ॼण केरु माण्हू मथां खां हेठि लहंदो आहे। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हलण जे मुताबिक़ रिवायत में ईंदो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका स्पीड हुई हलण जी उहे आम माण्हुनि खां तेज़ हुई। लॻंदो कोन हो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेज़ हलनि था, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केर बि आम माण्हू पैदल हलंदे पुॼी न सघंदो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि ऐं पेरनि जे मुताबिक़ ईंदो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक ऐं पेर मुबारक में गोश्त भरियलु हूंदो ऐं नरम ऐं मुलायम ऐं चमकदार। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रंगत जे बारे में ईंदो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रंग न को एतिरो सफ़ेद जो अखियुनि खे बुरो लॻे ऐं न को एतिरो गंदुमी, बल्कि ॻाढ़ो ऐं भूरो रंग जो मिक्स कयो वञे त चमकदार रोशन रंग हूंदो। जेको बि ॾिसंदो, हता के काफ़िर बि अगरि ईंदा प्यारे पैगम्बर खे ॾिसंदा त बेसाख़्ता बे इख़्तियार चई छॾींदा त वल्लाहि हाज़ा रसूलुल्लाह, त अल्लाह जो कसम आहे इहो रसूल जो चहिरो आहे, अल्लाह जे जेको अल्लाह जो रसूल आहे उन्हनि जो चहिरो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको हुलियो ऐं पहिरायो आहे, इन्हनि में अहिड़ी क़िस्म जी रिवायतूं मुख़्तलिफ़ अंदाज़ में सहाबा किराम बयानु कयूं आहिनि। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾंद इंतिहाई ख़ूबसूरत मोतियनि वांगुरु। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणो तरणो मुरकंदा हुआ, पर कॾहिं कॾहिं खिलंदा बि हुया त उहे ॾंद एॾा साफ़ सुथरा ऐं ख़ूबसूरत लॻंदा ॼण मोतीअ खे पहिराए छॾिया हुजनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुछनि जे बारे में ईंदो आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मुछनि खे कतराईंदा हुया, कॾहिं बि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मुछ खे वधायो न आहे। अहिड़ी तरह सैयदना अली रज़ी अल्लाह ताला जी रिवायत आहे त जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक ॿुधायो आहे। उन्हनि फरमाइनि था त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक आहे उहो न को एतिरो डिघो हूंदो जो नज़रनि खे ऐबदार लॻे, बुरो लॻे, ऐं न को एतिरो नंढो जो लुकी वञे, बल्कि साहबा किराम चवंदा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मजमे में ऐं माण्हुनि जे विच में बीहंदा त सभिनी खां डिघा लॻंदा, पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द जेको आहे एतिरो डिघो कोन हो, बिल्कुलु बहितरीनु मुनासिब। पर हिकिड़ो मौजे जे तौर ते अलाह तबारक व ताला पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़द में अहिड़ो रोब ऐं रखियो हो, रोब ऐं दबदबो रखियो हो जो रसूल करीम जॾहिं मजमे में हूंदा सभिनी खां ऊंचा ऐं सभिनी खां डिघा नज़र ईंदा हुया। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ईअं बि ईंदो आहे त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि कंहिंजी तरफ़ मुतवजह थींदा ॻाल्हि ॿुधण जे लाइ, की कमु चवण जे लाइ, मुकमल जेका पंहिंजो रुख़ अनवर उन जी तरफ़ जेको आहे तब्दील कंदा हुआ या मोड़ींदा हुआ। अहिड़े क़िस्म जूं कुझु हुलिया जेके आहिनि प्यारे पैगम्बर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे थो। अल्लाह ताला का दुआ आहे त अल्लाह ताला असांखे बि प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत क़यामत वारे ॾींहुं बि नसीब फरमाए, हिन दुनिया में बि नसीब फरमाए, ऐं हौज़ कौसर खां असांखे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाणी नसीब थिए। वल्लाहु आलम। बारकल्लाहु फीकुम व अहसन जज़ा। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।